الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ۔ فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم بے شک قیامت جے ڈींहुं माण्हुनि मां मुंहिंजे सभ खां वेझो उहो हूंदो जेको मूं ते सभ खां वधीक दुरूद मोकिले। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। ए आशिकान रसूल, बेशक इंसान के गुफ्तगू यानी ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत पवंदी रहंदी आहे, पर इहो यादि रहे त ग़ैर ज़रूरी जाइज़ गुफ्तगू खां बि ख़ामोशी बहितर आहे। अल्लाह पाक सिपारे 21 सूरह लुक़मान आयत नंबर 19 में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान, ऐं पंहिंजो आवाज़ कुझु हल्को रख, बेशक सभ खां बुरो आवाज़ गॾह जो आवाज़ आहे। सदरुल अफ़ाज़िल हज़रत अल्लामा मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत जी तफ़सीर में लिखनि था, शोर करणु ऐं आवाज़ बुलंद करणु मकरूह ऐं नापसंदीदा आहे ऐं इन में का फ़ज़ीलत न आहे। गॾह जो आवाज़ बुलंद हुजण जे बावजूदु मकरूह यानी नापसंदीदा ऐं ख़ौफ़नाक हूंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम खे नरम आवाज़ सां कलाम यानी ॻाल्हाइणु पसंदि हो ऐं वॾे आवाज़ सां ॻाल्हाइणु पसंदि न हुयो। हज़रत अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, जॾहिं माण्हू पाण में गुफ़्तगू कनि त उन्हनि मां सभ खां घणो बुरो ऐं ख़ौफ़नाक आवाज़ उन जो आहे जेको गॾह वांगुरु ॾाढियां ॻाल्हाईंदो आहे। अरब जा मुशरिक ॾाढियां ॻाल्हाइण खे फ़ख़्रु सम्झंदा हुया। हिन आयत में उन्हनि जे हिन फ़ख़्रिया तरीक़े खे रद्द कयो वियो। गॾह छो हींगंदो आहे? गॾह जी आवाज़ जी ॻाल्हि हली रही आहे त इन हवाले सां हिकु मालूमाती रिवायत पेश कजे थी, जीअं त फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम, जॾहिं तव्हां कुकड़ जी अज़ान ॿुधो त अल्लाह पाक खां फ़ज़ल जी दुआ करियो, छो त उहो मलाइक खे ॾिसंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां गॾह खे हींगंदे ॿुधो त शैतान खां अल्लाह पाक जी पनाह घुरो, छो त उहो शैतान खे ॾिसंदो आहे। मिसाल तौरु हीअं चओ, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हज़रत अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह ताला अलैह मथे बयानु कयल आयत जे हवाले सां वधीक लिखनि था, हिन मां निछ वारो मसइलो बि ज़ाहिर थी वियो त ज़ोर सां निछ ॾियणु मकरूह यानी नापसंदीदा आहे। तंहिं करे हुकुम इहो आहे त जेतिरो थी सघे आहिस्ता आवाज़ में निछ ॾियण जी कोशिशि करियो। फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम, ज़ोर सां निछ ॾियणु शैतान जे तरफ़ां आहे। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम मस्जिद में ज़ोर सां निछ ॾियण खे नापसंद फ़रमाईंदा हुआ। हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फ़रमाइनि था, मतिलबु इहो आहे त मस्जिद में ज़ोर सां निछ ॾियणु घणो मकरूह यानी घणो नापसंदीदा आहे ऐं मस्जिद खां अलावा घटि। सिपारे 21 सूरह लुक़मान आयत नंबर 18 में इरशाद इलाही आहे, ऐं माण्हुनि सां ॻाल्हि करणु वक़्तु पंहिंजो ॻल चिॿो न कर। हज़रत अल्लामा नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैह हिन मुबारक आयत जी तफ़सीर में लिखनि था, जॾहिं माण्हू गुफ़्तगू कनि त उन्हनि खे यानी जंहिंसां गुफ़्तगू करे रहिया आहिनि उन्हनि खे हक़ीर सम्झंदे उन्हनि तरफ़ तवजो न ॾियणु, जीअं मुतकब्बिरनि यानी मग़रूरनि जो तरीक़ो आहे, इख़्तियार न करणु, गनी ऐं फ़क़ीर यानी अमीर ऐं ग़रीब सभिनी सां आज़ीअ सां पेश अचणु। हज़रत अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर रूहुल बयान में लिखनि था त सलाम ऐं कलाम में मुलाक़ात जे वक़्तु आज़ी तौरु पंहिंजो पूरो चहिरो माण्हुनि जी तरफ़ करियो, उन्हनि खां चहिरो न हटायो ऐं न उनजो कुझु हिसो लिकायो। मुतकब्बिरनि जी आदत हूंदी आहे
त माण्हुनि खे ईअं ई नफ़रत सां ॾिसंदा आहिनि ऐं फ़क़ीरनि ऐं मिसकिननि खे कावड़ जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। सो तव्हां वटि अमीर ऐं ग़रीब ॿई सुठे सलूक जे मामलनि में बराबरि आहिनि। बाज़ारी अंदाज़ में ॾाढियां ॻाल्हाइण खां बचणु घुरिजे, छो त रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कॾहिं बि ईअं ॾाढियां न ॻाल्हाईंदा हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ़्तगू शरीफ़ में आवाज़ न घणो बुलंद थींदो हो, न एतिरो आहिस्ता जो साम्हूं वारे खे ॿुधण में दुश्वारी थिए। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ ऐं वाज़े गुफ़्तगू फ़रमाईंदा हुआ जो हर ॿुधण वारो उनखे सम्झी वठंदो हो। ख़ादिमुन नबी हज़रत सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं का ॻाल्हि कंदा हुआ त 3 भेरा वरजाईंदा हुआ त जीअं उनखे सम्झो वञे। मिराज शरीफ़ में आहे, मसाला बयानु करण वक़्तु हिकु हिकु मसालो 3 भेरा दोहराईंदा हुया त जीअं माण्हुनि जे ज़हन में वेही वञे। हिते हर कलाम 3 भेरा वरजाइण मुराद नाहे। सिरातुल जिनान जिल्द 7 सिफ़े 502 ते आहे, सीरत जी किताब में बयानु कयो वियो आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमामु तकड़ी बेतरतीब गुफ़्तगू न फ़रमाईंदा हुया, बल्कि निहायत संजीदगी सां होरियां ॻाल्हाईंदा हुया ऐं संदन गुफ़्तगू एतिरी त साफ़ ऐं वाज़े हूंदी हुई जो ॿुधण वारा उनखे सम्झी यादि करे वठंदा हुआ। ऐं जेकॾहिं का अहम ॻाल्हि हूंदी हुई त उन जुमिले खे कॾहिं कॾहिं 3 भेरा वरजाईंदा हुया त जीअं ॿुधण वारा उनखे चङी तरह यादि करे वठनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बग़ैर ज़रूरत गुफ़्तगू न फ़रमाईंदा हुया, बल्कि अक्सर ख़ामोश ई रहंदा हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जवामिउल कलम जो मौजज़ो अता कयो वियो हो, जो मुख़्तसिर जुमिले में वॾी ॻाल्हि खे बयानु फ़रमाए छॾींदा हुया। ॻाल्हाइण में अल्फाज़ सादा ऐं साफ़ हुजणु घुरिजनि। मुश्किल अल्फाज़ इस्तेमालु करण में थी सघे थो ॿिए ते अव्हां जी ज़बान जी वाक़िफ़ जी धाक त वेही वञे, पर उहो जेको चवणु चाहियो था शायदि उहो खेनि सम्झ में न अचे। हिन ॻाल्हि खे हिन फ़र्ज़ी लतीफ़े मां सम्झण जी कोशिशि कयो त हिकु भेरे ज़राअत ऐं पाणी जो वज़ीर यानी मिनिस्टर ऑफ इरीगेशन हिकु ॻोठ जे दौरे यानी विज़िट ते पहुतो। हारियुनि जो हिकु वफ़द यानी डेलीगेशन मिलणु आयो। उन्हनि हारियुनि वज़ीर खां इजाज़त वठण जे लाइ हिकु हारी खे अंदरि मोकिलियो। वज़ीर साहब मथो खणी निहारे पुछो, अव्हां जी किश्ते ज़ार ते इमसाल इमतार जो तक़ातुर थियो अलाए न। अणपढ़ियल हारी जॾहिं हीउ जुमिलो ॿुधो त हिकदमि ॿाहिरि निकिरी आयो ऐं साथियुनि खे चवणु लॻे थो वज़ीर साहब तिलावत फ़रमाए रहिया आहिनि। हे आशिक़ान रसूल, वज़ीर साहब जेकॾहिं मुश्किल ज़बान न ॻाल्हाए हा त हारी परेशान न थिया। हालांकि इहा तिलावत न हुई, पर ॻाल्हि खे थोरो मुंझाए बयानु कयो वई। वज़ीर जे जुमिले जी माना आहे, अव्हां जे फ़सुल ते हिन साल बारिश थी अलाए न। लिहाज़ा जॾहिं बि कंहिं सां ॻाल्हि ॿोल कयो या तक़रीर ऐं बयानु कयो या मज़मूनी किताब वग़ैरह लिखण जी तरकीब कयो त कोशिशि करे अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु कयो जेकी लफ़्ज़ सम्झ में अची सघनि। प्यारा इस्लाम वारो ज़बान खे क़ाबू में रखणु निहायत ज़रूरी आहे। कई माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी रुॻो ज़बान जे करे जहन्नम में दाख़िल थींदा। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त कहिड़ो अमल माण्हुनि खे कसरत सां जन्नत में दाख़िल कंदो। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, उहो तक़वा ऐं सुठो अख़लाक़ आहे। ऐं पुछियो वियो कहिड़ी शइ माण्हुनि खे कसरत सां जहन्नम में दाख़िल कंदी। फ़रमायाऊं 2 शयूं, हिकिड़ो वात ऐं ॿी शर्मगाह। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मक्की मदनी सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, अल्लाह पाक जंहिंखे ॾियारीअ ऐं ॼंघियुनि जे विच वारियुनि शयुनि यानी वात ऐं शर्मगाह जी बुराईअ खां बचाए वरितो उहो जन्नत में दाख़िल थींदो। जेको पंहिंजे वात ऐं शर्मगाह जी हिफ़ाज़त करे यानी उन्हनि खे शरीयत जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न करे त उहो जन्नती आहे। जीअं साहिबी रसूल हज़रत सैयदना सहल बिन साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो चवणु आहे, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो,
जेको मूंखे ॼाणियुनि ऐं ॼंगनि जे विच वारनि शयुनि यानी वात ऐं शर्मगाह जी ज़मानत गारंटी ॾिए, मां उनखे जन्नत जी गारंटी यानी ज़मानत ॾियां थो। यानी वात ऐं शर्मगाह खे शरीयत जे मना कयल शयुनि खां बचाइण ते जन्नत जो वाइदो आहे। ॿिनि ॼाड़ियुनि जे विच वारी शइ ज़बान ऐं तारूं वग़ैरह खे ऐं ॿिनि पेरनि जे विच वारी शइ शर्मगाह आहे। यानी पंहिंजी ज़बान खे कूड़ ग़ीबत नाजाइज़ ॻाल्हियूं करण खां बचाए, पंहिंजे वात खे हराम खाधनि खां महफ़ूज़ रखे, पंहिंजी शर्मगाह खे बदकारी जे वेझो न वञणु ॾिए। ज़ाहिर आहे अहिड़ो इंसानु, अहिड़ो मुसलमान मुत्तक़ी परहेज़गार हूंदो। ख़्यालु रहे त तक़रीबन 80% यानी घणे क़दुरु गुनाह ज़बान सां थियनि था। जेको पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करे त उहो चोरी धाड़ो क़त्ल बि नाहे कंदो। इंसानु जुर्म तॾहिं ई कंदो आहे जॾहिं उहो कूड़ ॻाल्हाइण ते आमादा थी वञे त जेकॾहिं पकड़ियो वियुसि त मां इनकार करे छॾींदुसि। कूड़ तमामु गुनाहनि जी जड़ आहे, पाड़ आहे। ख़्यालु रहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ही ज़मानत यानी गारंटी क़यामत ताईं जे इंसाननि लाइ आहे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़मानत ख़ुदा जी ज़मानत यानी गारंटी आहे। साहबी रसूल हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं इंसानु सुबुह कंदो आहे त उनजा उज़वा यानी बदन जा हिस्सा झुकी ज़बान खे चवंदा आहिनि, असांजे बारे में अल्लाह पाक खां ड्रिज, छो त असांजो ॻांढापो तोसां आहे। जेकॾहिं तूं सही रहंदे त असां बि पुरअमन रहंदासीं ऐं जेकॾहिं तूं टेड़ी थी वेंदे त असां बि टेड़ा थी वेंदासीं। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे जेको